बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। चाचो मजीद 30 सालन खां वठी परदेस में रहे थो। हाणे हुन जी ॻोठ तैयारी थी थिए, हुन पंहिंजो हिसाब किताब उतां कयो। हाणे हिन जे दिलि में ख़्वाहिशूं ख़ुशियूं त पंहिंजो ॻोठ ॾिसंदुसि ऐं सॼी ज़िंदगी उन्हनि जूं ख़्वाहिशूं उन्हनि जूं ज़रूरतियूं पूरियूं कंदो रहियो। पाण बि हाणे अछी ॾाढ़ी वारो थी वियो। ॾाढी हुनखे ख़ुशी हुई त पंहिंजे ॻोठ थो वञा, पंहिंजे मुल्क थो वञा, पंहिंजे मिटनि खे वञी ॾिसंदुसि, औलाद खे साम्हूं ॾिसंदुसि, घरवारीअ खे साम्हूं ॾिसंदुसि, पंहिंजे घर खे वञी साम्हूं ॾिसंदुसि। सॼी राति चाचे मजीद खे निंड न आई ख़ुशीअ मां। इंसानु जॾहिं बि पंहिंजे घर जी तयारी कंदो आहे, ॿाहिरि किथे बि हुजे, त उनखे वाक़ई निंड नाहे ईंदी। उनजो हिकिड़ो दोस्त हुयो, उहो बि 15 सालनि खां वठी परदेस में रहे पियो। उनजो नालो इक़बाल हुयो। इक़बाल उनखे एयरपोर्ट ते छॾणु वियो। इक़बाल जे अखियुनि में बि ॻोढ़ा अची विया त अलाह उहो ॾींहुं कंदो, मां बि परदेस मां जिंद छॾाए हिकु ॾींहुं पंहिंजे ॻोठ ज़रूरु वेंदुसि, पंहिंजे बचड़नि सां ज़रूरु मिलंदुसि। परदेसनि जी तक़रीबन इहा ई हिकिड़ी आस हूंदी आहे त बसि पंहिंजो घरु ॾिसूं, छो जो वॾे में वॾी क़ुर्बानी बि उहे ॾींदा आहिनि पंहिंजे बचड़नि जे लाइ, पंहिंजे घर जे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ। उहो पंहिंजो मुल्क घरु सभु छॾींदा आहिनि। इहा हिकिड़ी ज़िंदगीअ जी वॾी क़ुर्बानी आहे। न ग़मी में शामिलु थियनि, न ख़ुशी में शामिलु थियनि, न मुहबतुनि में शामिलु थियनि। वीचारा सदाईं परेशानी में। पाण परदेस में बीमार थियनि त ॻोठ वारनि खे, घर वारनि खे ॿुधाइनि त असां ठीकु आहियूं, ऐं ॻोठ वारा टके टके जी ॻाल्हि हिननि खे फ़ोन ते ॿुधाईंदा आहिनि त अॼु हीअं थियो, फ़लाणो महिमानु आयो, असां वटि पैसो कोन हो, फ़लाणो बीमार थी पियो आहे, पैसे जी ज़रूरत आहे। उनखां उहो हाल वाल कोन वठंदा त तव्हांजी तबियत कीअं आहे। बहरहाल इक़बाल मजीद चाचा खे एयरपोर्ट ते छॾे मोटी आयो। 5 चकर हुनखे भाकुर पाए, सीने सां लॻाए, अखियुनि में ॻोढ़ा हाणे इक़बाल मोटी आयो पंहिंजे घर। सुबुह थी इक़बाल जांच कई त चाचे मजीद खां पुछा कयां त उहो ॻोठ पहुतो। उन राब्तो कयो, उन चयो त मां पंहिंजे ॻोठ पहुची वियो आहियां। चाचे मजीद जे ॻाल्हाइण मां ॾाढी ख़ुशी पई महसूसु थिए। इक़बाल बि पंहिंजे कमकार में लॻी वियो। 3 हफ़्तनि खां पोइ इक़बाल पंहिंजे कम तां जीअं मोटियो, अची ॾिसे त चाचो मजीद उनजे कमरे में वेठो आहे। हिन जे त पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई त हे त 30 सालनि खां पोइ वियो, चाचो मजीद छा थो करे हिते। जीअं इक़बाल ते चाचे मजीद जी दीद पई त वॾे आवाज़ सां रड़ियूं करे रोअण लॻो, भॼी वञी भाकुर विधई। इक़बाल बि ॾाढो परेशान थी वियो। उन पुछा कि चाचा ख़ैर त आहे, छा थियो। बहरहाल उहो सुॾकण में पइजी वियो, उहो कुझु ॿुधाए न पियो सघे। इक़बाल उनखे विहारियो, उनखे चई सब्र कर। इक़बाल थो ॿुधाए त चाचो मजीद ॼण एतिरो रुनो जो उन जा ॻोढ़ा ई ख़ुश्क लॻल हुया, ॼण सभु ॻोढ़ा पाकिस्तान में छॾे आयो। बाक़ी रड़ियूं हुयूं, सुॾकार हुया, चाचे मजीद जा रांभाट हुया। मानी खाइण खां पोइ इक़बाल पुछियो, चाचा मूंखे तफ़सीली हाल वाल ॾे त तूं त 30 सालनि खां पोइ ॻोठ वियो आहीं, छा मसइलो थियो। चाचे मजीद ॿुधायो, हर बार ॿिए साल 3 साल संभरां पियो त ॻोठ वञा, पर वरी घर जी हालातनि खे ॾिसी वरी मां हिते सब्र पियो कयां। वञी 2 साल अञा कमाया, वरी 2 साल कमाया, 2 साल करे 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 सदाईं मुंहिंजो घरवारी सां बि राब्तो इहो हूंदो हुयो। घरवारी बि ॿुधाईंदी हुई त घर जा हालात भला कोन्हनि, तूं आहीं त असांजो घर बि हले थो। इन सिलसिले सां मूंखे 30 साल लॻी विया। हाणे मुंहिंजो सीनो सफ़ा फाटे पियो, सिक मूंखे सभिनी जी एतिरी ई जो चवां थो त इहा घड़ी थिए पंहिंजो वतन ॾिसां, मुल्क ॾिसां, पंहिंजो घरु ॾिसां, पंहिंजा बचड़ा ॾिसां। मां उते वियुसि, चंद ॾींहं मुंहिंजे बचनि, मुंहिंजी घरवारीअ मूंखे महिमाननि वांगुरु रखियो। मुंहिंजी उन्हनि एतिरी ख़िदमत कई, मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी, बाग़ बहार मुंहिंजी दिलि थी। हिकिड़ी राति मुंहिंजो पुटु घर देरि सां आयो, दरवाज़े जो आवाज़ु थियो। मां पुट खां पुछा कई त बाबा काॾे वियो आहीं, किथां पियो अची। उन ते पुट मूंखे तमामु घटिया क़िस्म जो रहड़ ॾेई चयो त जे आयो आहीं त चुप कर, असांखे बार बार इन ॻाल्हियुनि ते टोक न, त मां काॾे वियो हुउसि, किथां आयो आहियां, मुंहिंजे रोज़ जो कमु आहे। चाचो मजीद ॿुधाए थो त मुंहिंजे पुट खे ॾाढी मुंहिंजे पुछण ते कावड़ आई। उहो वञी पंहिंजे कमरे में सुम्ही पियो। सुबुह जो उथियो बि हुनजो मूड ख़राबु हो। मां पंहिंजे पुट खे सॾु करे उनखे परचायो त जीअं हुनजो मूड सही थिए। वरी ॿी राति सुबुह जो सवेर जाॻियुसि, वज़ूअ लाइ जीअं वॉशरूम वियुमि त उते बाटली पई, बाटलीअ जो आवाज़ु थियो, बाटली खे मुंहिंजी जंघ लॻी, को खड़को थियो। उन ते मुंहिंजे पुटु चयो त कहिड़ो उथियो आहे। उन निंड जे करे मूंखे ॾाढो घटि वधि ॻाल्हायो। घरवारीअ जा तासुरात बि मूंखे सम्झ में न पिया अचनि। सिर्फ़ु मुंहिंजे लाइ टेबल ते मानी लॻी वञे, सभु ॿाहिरों खाई अचनि।
घरवारीअ खे बि ॼण उहा परवाह उहा कान कोन हुई त मुंहिंजो मुड़ुसु एतिरनि सालनि खां पोइ आयो आहे। 2 हफ़्ता 3 मां उते गुज़ारिया। रोज़ु हिननि जी जेका तबियत ई उहा चेंज थींदी पई वञे, ॼण मां हिननि ते बार हुयुसि। न मूंसां को कचहरी करे, न मूंसां को ॻाल्हाए, न मूंसां को वेहे, न मूंसां को मानी खाए, न मूंसां के हवाल वठे त मां 30 साल ॿाहिरि रही आयो आहियां त मूंखे को सुकून ॾियनि, मूंसां के कचहरियूं कनि। या 30 साल मां हिननि खां परे हुयमि त पंहिंजा हाल वाल मूंखे ॾियनि त हिननि तां छा गुज़रियो, कंहिंखे बि का परवाह कोन्हे। चाचो मजीद ॿुधाए थो त हिकिड़ी राति देरि सां मां जाॻां पियो, तस्बीह पियो कयां त ॿाहिरि दरवाज़ो खड़कियो। दरवाज़ो खड़कियो, मां वञी दर खोलियो, उन मुंहिंजे वॾे पुट जो नालो खयो त उन सां मिलंदुसि। मां ॿाहिरियों कमरो उनखे खोले ॾिनो ऐं अंदरां ई दरवाज़ो हुयो। मां उतां वरी पंहिंजे कमरे में आयुसि। पुट खे ॿुधायमि त तुंहिंजो महिमान वेठो आहे। दोस्त सां मुंहिंजो पुटु जीअं मिलणु वियो, मुंहिंजे पुट जो दोस्त मुंहिंजे पुट खे थो चए त यार काफ़ी ॾींहं थिया आहिनि, तूं मिलियो कोन्हे, न ॿाहिरि घुमणु थो अची, न खाइणु न पीअणु, छा आहे? चुप यार, चुप कर, बाबा आयो आहे, एॾो बेज़ार थो करे, 2-3 ॾींहं सब्र कर, जीअं हे वेंदो त पोइ बसि आज़ादी आहे, परवाह न कर। हाली फ़िलहालु हर ॻाल्हि ते टोके थो, पुछे थो ऐं ॾाढी खार थी लॻे। हे चंद ॾींहंनि में ॼण असां फाथा बीठा आहियूं। चाचो मजीद थो ॿुधाए त मां पुट जा इहे अल्फाज़ ॿुधी मां पंहिंजे दिलि में अंदरि रोअणु लॻुसि त मां हिन औलाद लाइ छा छा न कयो। पंहिंजी पूरी ज़िंदगी परदेस ते गुज़ारियो, हर ख़्वाहिश हर ख़ुशी हिननि खे पूरी करे ॾिनमि। फ़िलाणे जी फ़ौतगी थी आहे, पैसा कोन्हनि, वञिणो आहे उते। फ़िलाणे जी शादी आहे, कुंवारे तो सॾा, पैसा कोन्हनि। फ़िलाणो बीमार आहे, हुनजो पुछणु वेंदासीं। 30 सालनि में मां जेतिरियूं फ़ोनियूं ॿुधियूं आहिनि ऐं जेतिरी रक़म मां हिननि खे मोकिली आहे, उहे सभु ॻाल्हियूं मूंखे यादि अची वियूं। मुंहिंजा ॻोढ़ा बीहनि कोन पिया। मां उथी मस्जिद वियुसि, उते वज़ू बि कयो, निमाज़ बि पढ़ी ऐं उते पेशमाम सां चंद मिंट वेठुसि। उनखे वञी सॼी हक़ीक़त ॿुधायमि। मूंखे को रस्तो ॿुधाए त मां हाणे छा कयां। पेशमाम थो चवे त जंहिं उमिरि में तुंहिंजे बचनि जी तरबियत थियणी हुई त उन तरबियत जे दौरान तूं ॿाहिरि रहे। उन्हनि जी जेका तरबियत थियणी हुई सा थी वई। तो बेशक महिनत कई, बेशक तो कमाई कई, तो हिननि जूं सभु ज़रूरतूं पूरियूं कयूं, पर पीउ जो हथु जेको आहे त उहा बि का शइ हूंदी आहे। हाणे हिननि जी जेका तरबियत थी वई सा थी वई आहे, चेंज कोन थींदा। या तोखे हिननि खे बर्दाश्त करिणो पवंदो या तोखे हिननि खां अलॻि रहणो पवंदो। पेशमाम जी ॻाल्हि चाचे मजीद ॿुधी बैंक में रखियल पैसनि मां टिकेट कराए, घर जे कंहिं बि फ़र्द खे ॿुधाइण खां अलावा ई टिकेट कराए वरी साॻी जॻह ते इक़बाल सां अची वेठो। इक़बाल खे सॼी हक़ीक़त ॿुधाई त इक़बाल, मां हाणे ज़िंदगीअ में वरी पाकिस्तान कोन वेंदुसि, पंहिंजे बचनि ॾे कॾहिं कोन वेंदुसि। चाचे मजीद जी इहा कहाणी ॿुधी इक़बाल ज़ारूं क़तार रोअणु लॻो। उनखे पंहिंजो भउ थियणु लॻो त शायदि मतां मूंसां बि ईअं थिए। मूंखे बि 15 साल गुज़री विया आहिनि, मां बि उन्हनि जूं हर ज़रूरत पूरी थो कयां। थी सघे थो मां वञा, मूंखां बि ईअं बेज़ार हुजनि। चवंदा आहिनि त परे जे दोहल जो आवाज़ु मिठो हूंदो आहे, जॾहिं दोहल उहो वेझो वॼंदो आहे पोइ कननि खे नाहे वणंदो। जेको इंसानु क़ुर्बानी ॾेई पंहिंजे बचनि जे लाइ, पंहिंजे घर जे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ सॼी ज़िंदगी वञी ॿाहिरि थो गुज़ारे, ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे औलाद जे ख़ातिर एतिरो लंबो अरसो ॿाहिरि न रहो, वक़फ़े वक़फ़े सां रहो। तव्हां कमाइण जी वाक़ई कोशिशि था कयो, तव्हां वाक़ई कमायो था, तव्हांजी तमामु घणी क़ुर्बानी आहे। परदेसियुनि जी जेका बि ॻाल्हि कजे उहा बरहक आहे। परदेसी दिलि ते पथर रखी ॿाहिरि रहंदा आहिनि ऐं उन्हनि खे कोई सम्झी न आहे सघंदो। परदेसी जॾहिं बि पंहिंजे घर ॻाल्हाईंदो आहे सभिनी जी ख़ैरियत पुछंदो आहे ऐं पंहिंजे देश वारा परदेसी सां जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त पैसनि जी डिमांड कंदा आहिनि। उनजी तबियत न आहिनि पुछंदा, अॻु में उन्हनि खे परेशानियूं ॿुधाईंदा आहिनि त फ़िलाणे जो मसइलो हीअं थियो, टीरे जो मसइलो इहो थियो, मटीरो इहो थियो, पैसो कोन हो, फ़िलाणो बीमार आहे, मतिलबु 1000 क़िस्म जा मसइला उनखे ॿुधाईंदा आहिनि। परदेसियुनि खे बि ॾुखु थींदो आहे। को अगरि पंहिंजे देश वारो माण्हू उन सां को ॾुखारे तरीक़े सां ॻाल्हाए थो त उन्हनि खे बि ॾुखु थींदो आहे। उनजे सीने में बि दिलि आहे। इहो नथा सम्झनि त इहे ख़्वाहिशूं पूरियूं करे केरु थो, इहे ज़रूरतूं पूरियूं केरु थो करे। अगरि उहो फ़ारिग़ थी अची वेहे थो सॼी ज़िंदगी ॿाहिरि कमाए कमाए कमाए, हाणे कुराड़ो थी वियो आहे, 30 साल उन कमायो आहे, ज़रूरु ज़ाहिरी ॻाल्हि आहे 30 साल अॻु में बि उनजी उमिरि हूंदी त जो हो ॿाहिरि वियो आहे। हाणे 60-65 साल जी उमिरि में हाणे घर आयो आहे। अगरि वालिद पुछे थो त बाबा तव्हां काॾे विया हुओ, काॾूं था अचो, त उन्हनि खे बुरो थो लॻे। देश वारनि खे इहा ई गुज़ारिश आहे त तव्हांजा जेके बि माण्हू ॿाहिरि था रहनि त सभ खां पहिरियां जॾहिं बि उन्हनि सां हाल वाल कयो त उन्हनि जी ख़ैरियत पुछा कयो। उहे तक़रीबन तकलीफ़ुनि में हूंदा आहिनि पर पंहिंजे घर वारनि खे पंहिंजी तकलीफ़ न आहिनि ॿुधाईंदा। ऐं जॾहिं उहे वापसि थी अचनि त तव्हां सम्झी वञो त तव्हांजा मसीहा इहे आहिनि त
त इन जे करे तव्हां ऐश था कयो, इन जे करे तव्हां सुठी भाॼी था खाओ, मानी था खाओ, सुठो घरु आहे तव्हां वटि, बिरादरी में तव्हां जेको जुड़ियल आहियो उहो इन शख़्स जे करे आहे। इन जो एतिराम सभ खां वधीक कयो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।